बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल-फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। नाज़रीन ऐं सामीन किराम, अवां सां रोज़ाना कंहिं न कंहिं सिलसिले में मुलाक़ात थींदी रहे थी। मूंखे उमेद आहे त अवां दोस्त ऐं प्यारा मूंखे ॿुधी ख़ुशि थींदा हूंदा ऐं मूंखे दुआउनि सां नवाज़ींदा हूंदा। मुंहिंजा साईं, अॼु आऊं अव्हांखे हिकु अधु ॻाल्हि ॿुधायां थो सुहिणी, उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदी। मुंहिंजा साईं, हिन ॻाल्हि ॿुधाइण जो मक़सदु आहे त बर वक़्तु पंहिंजो फ़ैसिलो करणु ज़रूरी आहे ऐं सुहिणो करणु फ़ैसिलो करणु ज़रूरी आहे। साईं, हिकिड़ो शख़्स हो, हुनजे मथां दुश्मन अची बीठा विढ़ण लाइ, मारण लाइ। उन दुआऊं शुरू कयूं, मुंहिंजा मौला मुंहिंजी मदद फरमाए, दुश्मन मुंहिंजे मथां आहे, मां लाचार आहियां, कमज़ोर आहियां, मुंहिंजी मदद फरमा। त अल्लाह ताला जे तरफ़ां मथां इल्हाम थियो त ए बाना तूं असांखे मदद लाइ पुकारियो अथई, त हाणे तूं पंहिंजी हिमत कर, तूं विढ़, त असां तोखे ग़ालिब कंदासीं ऐं तोखे फ़तह ॾींदासीं। तूं हिमत कर, विढ़। त अर्ज़ु कयईं, साईं मूं में विढ़ण जी ताक़त न आहे। पोइ वरी इल्हाम थियो त तूं भला भॼ, त असां तोखे दुश्मन जे हिन घेरे मंझां हिफ़ाज़त सां कढंदासीं ऐं भॼी जान छॾाए। हिन चयो, साईं आउं भॼी बि नथो सघां, न मूं में विढ़ण जी ताक़त आहे, न मूं में भॼण जी ताक़त आहे। पोइ अल्लाह ताला जे तरफ़ां मथां इल्हाम थियो, आवाज़ु आयो त बाबा, जेको न विढ़े सघे थो, विढ़ी सघे थो, न ई भॼी सघे थो, त अहिड़े काहिल ऐं सुस्त माण्हू जे लाइ असां वटि का मदद कान्हे। त मतिलबु आहे मुंहिंजा साईं, त हिते सुहिणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त पाणे ईंदो होत कुझु आऊं बि अॻु भरी थियां, मतां चवे बलोच त कवीनी मां कुझु ई न थियो। त मुंहिंजो मक़सदु इहो आहे साईं, हिते इन जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं माण्हू पंहिंजी मदद पाण कंदो ऐं हिमत कंदो, त अल्लाह ताला जे तरफ़ां बि पोइ मदद ईंदी ऐं फ़तह हासिलु थींदी इंशा अल्लाह ताला। त हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो मुंहिंजा साईं, उहा इहा आहे त हिकिड़े ॾींहुं लोमड़ी जेका आहे उहा झंग मां निकिती ऐं तमामु तेज़ भॼंदी पई वञे, पर भॼंदी ऐं सहकंदी पई वञे। पोइ उन खां पुछऊं त अहिड़ी लोमड़ी, तूं एतिरी परेशान अॼु छो आहीं, भॼंदी थी वञे, ख़ैर त आहे? चई, बाबा छॾियो छॾियो, मूंखे भॼण ॾियो। तव्हांखे ख़बर न आहे, बादशाह जा हरकारा झंग में आया आहिनि ऐं शींहं खे पकिड़े रहिया आहिनि। माण्हुनि चयो, बाबा बादशाह जा हरकारा शींहं खे था पकिड़ीनि, तूं छो थी भॼी, तोखे कहिड़ो ख़ौफ़ आहे? चई, बाबा तव्हांखे कहिड़ी ख़बर, 100 सॼण 100 दुश्मन, को दुश्मन ऐं मुखालिफ़ मुंहिंजो खणी चवे त हीअ बि शींहं जो बचियो अथव, त पोइ आउं मुठियसि न। माण्हुनि चयो, वॼाए छॾियई, सभु को चवंदो त तूं लोमड़ी आहे, केरु चवंदो तूं शींहं जो बचियो आहे? हा, मुल्क में राणी राणो आहे, सभु को चवंदो ही लोमड़ी आहे, शींहं जो बचियो न आहे। चई, बाबा जेसीं ताईं सच सोच थींदो थिए तेसीं ताऊं मुठियसि न। इन करे बाबा भॼी जान छॾायो, न अहिड़े मौक़े ते मौजूदु हुजिबो, न ई पंहिंजे पाण खे दुश्मन जा छंडा लॻंदा। इन करे मुसीबत जे वक़्तु जिते जान जो ख़तरो हुजे, तकलीफ़ जो ख़तरो हुजे, उतां भॼी जान छॾाइणु, उतां निकिरी वञणु बि हिकिड़ी जेका आहे सो सुनत आहे ऐं
इंसान खे पंहिंजो बचाव करणु ज़रूरी आहे। जिते माना वस न पुॼे त उतो माण्हू निकिरी पासीरो थी वञे त भली ॻाल्हि आहे। यानी शर ऐं फ़साद खां, जिते बि शर ऐं फ़साद हुजे उतो माण्हू पासीरो थी वञे त भली ॻाल्हि आहे, पंहिंजी इज़त बचाए, पंहिंजी जान बचाए। त मुंहिंजा साईं इहे सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं अव्हां जी ख़िदमत में इंशा अल्लाह ताला आईंदा बि पेश कंदा रहंदासीं। अव्हां दुआ फरमायो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब करियो ऐं दोस्तनि खे बि इन जी तरग़ीब ॾियो, लाइक कयो ऐं पंहिंजा राया ॾियो त अव्हां जी वॾी महिरबानी ऐं मुंहिंजा थोरा वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।